दोस्तों अस्सलाम वालेकुम, कड़ा हाल है। तो उम्मीद क्या पियो सब तो ठीक ठाक होंदा। दोस्तों तव्हां वक्त ॾिसी रहियो अली रज़ा मैसेज यूट्यूब चैनल। इन वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ज़हर ज़िंदगी। दोस्तों हालार खान ऐं कलसुम जे बाबति इन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों पर असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल पहिरियों चकर न आहियो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों वधीक तव्हांजो टाइम न पियो वठां, हलियां पियो पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों ज़हर ज़िंदगी में किस्त 22 में हालार खान ऐं कलसुम जी शादी थी हुई। दोस्तों हिन वक्त कलसुम हालार खान के मारण की कोशिश कर रही है ऐं कलसुम चई रही है तो मैं हालार मां जिंद कीअं छॾायां। ॿिए पासे कमाल खान कलसुम के कूड़ा वायदा कर रहियो आहे त तूं हालार खान के मार त मां तोसां शादी कंदमि। पर दोस्तों कलसुम हालार खान के मारींदी त बि वरेरो कमाल खान कलसुम सां शादी न कंदो। पर दोस्तों ॿिए पासे कलसुम सोचे रही आहे ऐं कमाल खान खां कुझु ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे त मूंखे सोचण ॾे। दोस्तों मुंहिंजे ख्याल सां त कलसुम सोचे ऐं हालार खान खे ज़हर ॾेई मारींदी। दोस्तों उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।